अघाई सघा थिया जे वेठा वट वेजन, तरसी तबीबन चेठे हूंद चङा कया। सुर यमन कल्याण तासान ॿियो बेत नंबर 6 रसावलो शाहवाणी। अघाई मन अघाब बीमारपण, मरीज़ हीणा कमज़ोर, सघा मन चङा भला तंदुरुस्त ठीक ठाक, तरसी मन तरस खाई क्यास करे घणो गौर फिकर करे, चेठे मन मलम पटी करे, तीमारदारी करे, हूंद जेकर शायद, शाल जेकॾहिं, भल मर, चङा मन चङा भला ताज़ा तवाना, चङा कया मन सेहतमंद कया, चङा भला कया खेनि सेहतयाब कयो। हाणे अचूं था सिटवार सम्झाणींदे। अघाई सघा थिया जे वेठा वट वेजन, उहे अघा उहे बीमार जल्द ई तंदुरुस्त थी विया, चङा भला थी विया जेके वेजन वटि इलाज ख़ातिर विया। तरसी तबीबन चेठे हूंद चङा कया, तबीबन तरस खाई क्यास करे मलम पटी करे हुननि खे चङा भला करे छॾिया। हक़ लतीफ़ सच लतीफ़।